उन ते ॻाल्हाए कोन थो सघिजे। छाजे करे जो हे मुल्क ऐं ख़ुसूसन सिंध घणे वरसे खां असीं मुश्किलातनि ऐं सूरनि में तड़पंदी आई आहे ऐं ॾींहों ॾींहों उहे दुख दूर थियण बदिरां उन्हनि तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो ईंदो वियो आहे जो हाणे अची अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे हिन मालामाल ऐं सोनी धरतीअ ते जो ग़रीब बाज़ारनि में खणी वञी पंहिंजा मासूम बच्चा विकिणण ते मजबूर थी विया आहिनि रुॻो अटे लप ख़रीद करण जे लाइ। इन जो ज़िमेदार केरु आहे? इन जो ज़िमेदार उहे आहिनि जेके तुंहिंजे मुंहिंजे कुलनि ते चढ़ी सब्ज़ बाग़ ॾेखारे वॾा वॾा वाइदा करे पोइ उते मथे वञी सभु वाइदा विसारे रुॻो पंहिंजा पेट था भरनि पर ग़रीब जे पोइते का नज़र करे कोन था ॾिसनि। अॼु बि टियों दफ़ो मुल्क में पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत आई आहे। मां भुटे शहीद वारो वक़्तु उनजी ॻाल्हि नथो कयां। उनजो वक़्तु उहो हो, उनजी पार्टी उहा ई उहो वियो त सभु कुझु पाण सां कयूं हलियो। उन खां पोयूं जेके आया 1988 में पीपुल्स पार्टी मैदान में आई, सिंध ने उन्हनि जो साथ ॾिनो, वॾा सब्ज़ बाग़ वॾा वाइदा करे विया पर मथे वञी सभु कुझु विसारे छॾियो ऐं रुॻो पंहिंजा खीसा भरण में मसरूफ़ थी विया जंहिंजे नतीजे में पोइ वो 1.5 साल खां वधीक हुकूमत न करे सघिया ऐं पंहिंजे मुंतख़ब सदर गुलाम इसाक़ खान उहा हुकूमत रुश्वतखोरीअ जे इल्ज़ामनि में बदउनवाननि जे इल्ज़ामनि में ड्राहे फिटी करे ॾिनी। उन खां पोइ वरी जॾहिं इलेक्शन थी 93 में त वरी पीपुल्स पार्टी वारा मैदान में आया ऐं माण्हुनि खे चऊं त माफ़ी बि ॾियो वोट बि ॾियो। माण्हुनि साईं माफ़ी बि ॾिनी वोट बि ॾिनो पर वरी बि पोणे 2 सालनि जे अरसे खां वधीक न हली सघिया ऐं वरी बि पंहिंजे मुंतख़ब सदर फारूक लज़गारी बेज़ार थी रुश्वतखोरी ऐं बदउनवाननि जे केसनि में उहा हुकूमत ड्राहे साफ़ करे छॾी। तंहिंखां पोइ ड्रिघुई ॻाल्हि नथो करणु घुरां, जेके ॿिया आया उन्हनि बि का ॿूटो कोन ॿारियो, उन्हनि बि का बहार कान विधी ऐं तड़पंदो फतकंदो इंतज़ाम अवाम कॾहिं जनरलनि जे कब्ज़े में त कॾहिं अॻुवाणनि जे कब्ज़े में मुसीबतनि जे घाणे में पीसबो आयो आहे। अॼु ॾींहं ते अॼु हुनजी इहा हालत आहे जीअं मां ॿुधायो त बचा विकिणी गुज़र करणो थो पए। ही टियों दफ़ो पीपुल्स पार्टी इक़्तिदार में आई ऐं हिन दफ़े वरी मुख़्तलिफ़ ॻाल्हि। हिन दफ़े छा थियो जो इलेक्शन जो ऐलान थियो, इलेक्शन खां अॻु में जनरल मुशर्रफ जो इक़्तिदार हुयो, उन सां गैर मुल्की ताक़तुनि पीपुल्स पार्टीअ जो समझौतो कराए हिकिड़ी डील थी, हिकिड़ो समझौतो थियो जंहिंजे तहत पीपुल्स पार्टीअ वारनि ते जेके रुश्वतखोरनि जा खूननि जा बदउनवाननि जा केस हुया जेको उहो फरार थी मुल्क छॾे भॼी विया ॿियनि मुल्कनि में वञी पनाह वरिती हो, उहे सभु केस माफ़ थी विया। हुन मुशर्रफ सां इहो वाइदो कयो वियो त तोखे असां सदर क़बूल था कयूं, तूं भली सदारत जी कुर्सीअ में वेठो। इहो सौदो थियो। इन सौदे ते शहीद बेनज़ीर वरी मुल्क में मोटी आई ऐं अचे हिते पंहिंजी मुंहुं हलाई अवाम सां राब्ते जी हुन में हलंदे हलंदे
हुन जेके शर्त शुरू तो हिन ते विधा विया गैर मुल्की कुवतुनि हिन ते शर्त शुरू तो विधा वो अचे हिते पंहिंजे अवाम सां मिली त उहे जेके गैर मुल्की पाबंदियूं उन्हनि पाबंदियुनि मां पंहिंजे जान छॾाइण जी कोशिशि कई हिन धरतीअ जी सियासत कई अवाम जी सियासत कई जंहिं ते गैर मुल्की कुवतूं हिन ते काविड़जी पयूं ऐं हिनखे हिकिड़े वॾे मजमे में हिन खां कई गुना वॾो मजमो लखनि जा लखनि जे अवाम जे आॾो उन्हनि खे गोलनि जो निशानो बणाए ऐं मैदान मां हटाए छॾियो हुननि मुतबादिल प्रोग्राम ऐं मनसूबो तयारु रखियो जंहिं मनसूबे जे तहत रातो राति अची ज़रदारी मैदान में पहुतो जंहिंजो ना निशान नालो बि कंहिंखे यादि कोन हो अलाए काॾो टुपी अचे उनखे पुॼायो मैदान में ऐं उन्हीअ अचे ऐं इहो चाल हलाई त असां आहियूं मैदान में बेनज़ीर जे खून जो पलव वठण जे लाइ ऐं अवाम खे रोटी कपिड़ो मकान ॾियण जे लाइ इन्हनि ॿिनि वाइदनि ते उन्हनि इलेक्शन मुहिम हलाई ऐं इलेक्शन में उन्हनि से हिकिड़ो टियों दफ़ो वरी हिन पार्टीअ खे अवाम साथ ॾिनो हाणे उनखे 2 साल गुज़री विया आहिनि जेके इलेक्शन में वाइदा करे विया उनखे 2 साल गुज़री विया आहिनि अॼुकल्ह बेनज़ीर शहीद जंहिंजे नाले में हिननि वोट विधा जंहिंजे नाले में जी रहिया आहिनि जंहिंजे नाले में साह खणी रहिया आहिनि जंहिंजे नाले खां सवाइ ज़रदारी पंहिंजे ॿिर मां मुंहुं बि नथो कढी सघे जाॾे वञे थो त ज़ाल जी तस्वीर खणी उनजे कढ लॻो थो वञे मुल्क जे अंदरि हुजे या मुल्क खां ॿाहिरि त अॼु उहो अॼु ॾींहं ताईं उन्हीअ पंहिंजे ज़ाल जे खून जी फरियाद दाख़िल कोन कराई आहे 2 साल बावजूद इन्हीअ चवण जे त मूंखे ख़बर आहे इहो अवाम जे अॻियां ऐलान कयो आहे ज़रदारीअ त मूंखे ख़बर आहे त उनजा कातिल केर आहिनि हाणे जे उन्हनि जे कातिलनि जी तोखे ख़बर आहे ऐं उन्हनि जे कातिलनि ते तूं केस नथो दाख़िल करे त असां चवंदासीं त कातिल तूं आहे हिन जो ऐं तोखो बेनज़ीर जा कातिल उहे आहिनि जेके उनजे नाले में जीअनि था वधनि वसनि था वॾा माल गॾु कया अथऊं पर उनजे कातिलनि खे लिकायूं वेठा आहिनि जेको कातिलनि जो साथ ॾींदो आहे इहा दुनिया जी रवायत आहे हितां जी रवायत आहे त उहो बि कातिलनि जे लिस्ट में शामिल थी वियो हिन कूड़ो वाइदो करे ऐं उन खां अवाम खे बेवकूफ़ बणायो ॿी जेका ॻाल्हि कयूं त रोटी कपिड़ो मकान हाणे बाबा किथे आहे रोटी कपिड़ो मकान अवाम त बुखनि में पाव थी वियो बचा विकिणी गुज़र ते लही आयो आहे रोटी कपिड़ो मकान काॾे वियो 2 साल थी विया आहिनि जंहिंजो वाइदो करे वियो उहो रोटी कपिड़ो मकान काॾे वियो मां ॿुधायांव थो काॾे वियो उहो वियो वज़ीरनि मशीरनि सदर उनजे चमचनि ख़ुशामदनि दरबारनि हमबोश रहण वारनि जे पेट में